दादा श्याम हित हिन सुंदर आस्थान ते अची किन बि अखरनि जी बिल्कुलु ज़रूरत कान्हे। कहिड़ो न सुठो वायुमंडल अमी सभु हिते केॾे न भक्तीअ सां केॾे न प्यार सां हिन आस्थान खे चार्ज करे अमां रखियो आहे त हिन आस्थान ते किन अखरनि चवण जी बिल्कुलु ज़रूरत कान्हे। ऐं हींअर मुंहिंजे अॻियां केतिरियूं न मिठियूं यादगिरियूं अचनि पियूं। कीअं न असांजा प्यारा दादा अमर, उन्हनि खे असांजे गुरुदेव साधू वासवानी लाइ ऐं पूज दादा जशन लाइ केॾी न इज़त, केॾी न प्यार, केॾी न भक्ति हुई। ऐं असांजे प्यारे दादा खे बि प्यारे दादा अमर लाइ प्रोग्राम ठहंदो हो त प्यारा दादा चवंदा हुआ त पहिरीं अमी प्यारे दादा अमर खां आज्ञा वठो त मां बैंगलोर में अची सघां थो या न। उहा संदन एॾी निमिरता हुई, पर चवंदा हुआ ज़रूरु पहिरीं पहिरीं असीं प्यारे दादा अमर खां आज्ञा वठूं ऐं पोइ असीं बैंगलोर नगरी में घुरूं। ऐं प्यारा दादा अमर त दादा जो इहो हिकु अखर ॿुधी यकदमि प्यारे दादा खे, तिन ॾींहंनि में फैक्स कान हूंदी हुई, मोबाइल फ़ोन्स कान हूंदा हुआ, यकदमि हिकु पोस्ट कार्ड लिखंदो हो त प्यारा दादा न रुगो बैंगलोर पर मुंहिंजी दिलि अव्हांजे दर्शन लाइ, अव्हांजे उपदेशन लाइ वाझाए रही आहे ऐं अवी अची असां सभिनि खे आसीस कयो। हिननि ॿिनि संतनि जो नातो केॾे न प्रेम जो नातो हो, केॾे न प्यार जो नातो हो। ऐं जंहिं जंहिं भेरे प्यारा दादा हिते बैंगलोर में आया, असांजा प्यारा दादा अमर हर रोज़ु राति जी मानी प्यारे दादा सां गॾु खाईंदा हुआ। ऐं उन्हनि ॾींहंनि में असीं तमामु नंढा हुआसीं जॾहिं पहिरीं पहिरीं असां बैंगलोर में अचणु शुरू कयो, बट वी सॉ हाउ डिसिप्लिन्ड ही वॉज़ अ पिक्चर ऑफ टोटल डिसिप्लिन। ऐं तिर बि वधीक न खाईंदो, हुनजे पपईअ जी कटोरी जी माप बिल्कुलु एग्ज़ैक्ट हूंदी हुई। पपईयो खाईंदो हो ऐं थोरो सूप पीअंदा हुआ। केतिरो असीं हुननि खे ज़ोर कंदा हुआसीं त तव्हां थोरो कुझु खाओ, असीं हेतिरो पिया खाऊं। हिकु दफ़ो बि हुन असांखे माना वठी करे खाधो की न। चवंदा हुआ तव्हांखे कुझु बि ॾियणो हुजे तव्हां मूंखे फ्रूट ॾियो, ड्राई फ्रूट ॾियो, मां खणी वेंदुसि, पर सिर्फ़ु मां हिते ई खाईंदुसि। केतिरियूं यादगिरियूं। ऐं मूंखे हिकु बि ॿी यादगिरी अचे थी, मां नंढी ॿार हुअसि जॾहिं दादा अमर गुरुदेव साधू वासवानी वटि ईंदा हुआ ऐं 3 ॾींहंनि में मां हुननि खे कोठींदी हुअसि वाहेगुरु बाबा, छो त हू छा उचारींदा हुआ, मीजा वाहेगुरु, मीजा वाहेगुरु। ऐं मूंखे हू 40 ई पौरियूं हुननि बाय हार्ट सेखारियूं। हींअर यादि कान्हनि, पर हिकु ज़रूरु यादि आहे, पेर कन सदा पंध, जित सत्संग जो हंधु, उत निमाया मां कंध, मीजा वाहेगुरु, मीजा वाहेगुरु। सम्झी तोखे न सघनि पंडित योगी था निमन, अमर तुंहिंजे मां शरण, मीजा वाहेगुरु, मीजा वाहेगुरु। ऐं मां यादि न कंदी हुअसि त मूंखे छॾींदा ई न हुआ पिया मुंहिंजे पुठियां जॾहिं बि वझ मिलंदो हुओनि, छो त मां तमामु नंढी ॿार हुअसि ऐं ॿार त हमेशह मस्ती में भरियल, ऐं मूंखे त मस्ती उअं ई घणी हूंदी हुई त, पर कॾहिं न छॾींदा हुआ मूंखे। जॾहिं बि ॾिसंदा हुआ पकिड़े करे मूंखे का सिट यादि कराईंदा हुआ। त हींअर उहे सभु सिखियाऊं यादि अचनि थियूं। एंड वी फील वेरी वेरी ग्रेटफुल टू Uncle and Auntie Chandni for kindly giving us this great privilege, this great blessing of coming to this beautiful place and receiving blessings. असांजे प्यारे दादा जे बारे में त तव्हां सभिनि खे अॻु में ई ख़बर आहे। उन्हनि लाइ त के अखर चवणु वाजिबी कान्हनि, न कि असांखे का ताक़त आहे, न कि असांखे उहा शक्ति आहे जो असीं असांजे प्यारे दादा जो वर्णन करे सघूं। पर पंहिंजे नंढपण जी हिकु ॻाल्हि मां अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि असांजे प्यारे गुरुदेव दादा जशन जे बारे में। मां तमामु नंढी ॿार हुअसि ऐं सिंस नंढे हूंदे खां दादा जे घर में ई रहंदी हुअसि, त हर साल जॾहिं मूंखे रिपोर्ट कार्ड मिलंदो हो त मां ख़ुशी सां उहो रिपोर्ट कार्ड खणी प्यारे दादा खे वञी ॾेखारींदी हुअसि त दादा ही मुंहिंजो रिपोर्ट कार्ड आहे। ऐं दादा उन ते पंहिंजी कॉमेंट ज़रूरु लिखंदा हुआ। हिकु ॾींहुं जॾहिं मां प्यारे दादा वटि पंहिंजो रिपोर्ट कार्ड खणी वियसि त प्यारे दादा मूंखे छा चयो, चई बालकी ही एग्ज़ाम त तूं पास करी पई,
पर हिन खां वॾो अथई ज़िंदगीअ जो इम्तिहान। उन लाइ बि साइड बाय साइड तूं उन लाइ बि ज़रूरु तयारी कर। उन ते दादा मूंखे हिकु, छो त मां ॿार हुअसि, ही ॻाल्हियूं सम्झणु थोरियूं ॾुखियूं हुयूं, त उन ते दादा इन ॻाल्हि सम्झाइण लाइ मूंखे हिकु नंढड़ी कहाणी ॿुधाई। चयईं हिकु हो राजा ऐं उनखे 3 पुट हुआ। चाहियईं थे त ॾिसां इन्हनि 3 पुटनि मां केरु लाइक़ु पुटु आहे, केरु आहे जंहिं ज़िंदगीअ खे सम्झो आहे। त हुननि खे हिकु तमामु सिंपल टेस्ट ॾिनी। 3 पुटनि खे चयईं, छो त संदसि राजा हो, तमामु वॾा महिलात हुअसि, त मूंखे 3 तमामु वॾा हॉल्स आहिनि, हिन हॉल खां अलाए केतिरा भेरा वॾा हॉल्स आहिनि, ऐं मां 3 खे हिकु सोनी मुहिर थो ॾियां ऐं 3 खे हिकु कमु थो ॾियां त तईं हिन सोनी मुहिर मां हिन हॉल खे भरे छॾियो। जेको बि हिन हॉल खे भरींदो, या तईं 3 भरियो, पोइ मां ॾिसंदुसि त तव्हां मां 3 मां केरु वधीक लाइक़ु आहे। ही 3 पुट इन कम ते लॻी वञनि था। जेको नंढे में नंढो पुटु आहे उहो तमामु नंढो आहे, उहो चए थो हिकु सोनी मुहिर मां हेॾो वॾो हॉल कीअं भरिजंदो, तंहिंखां छो न मां या सोनी मुहिर खाधे पीते ऐश इशरत में विञाए छॾियां। त हू सॼी पंहिंजी सोनी मुहिर उन कम में विञाए थो छॾे। ॿियो पुटु चए थो हेॾो वॾो महिलात आहे, हिकु ई सोनी मुहिर आहे, त हू वञी हे थो वठे, हे जो इक्वेलेंट गाह शायदि थींदो आहे, छो त उहो कख, हा कख वठे थो, छो त कख तमामु सस्ता मिलंदा आहिनि ऐं बल्कि थींदा आहिनि। त चए थो कख वठी मां पंहिंजी सॼी हॉल खे तकर में भरे छॾींदुसि। ऐं 3 पुट ख़बर अथव छा कयो, हुन फ़क़ति हिकु कैंडल वरिती ऐं उहा जोत हुन ऊंधाए हॉल में ॿारे छॾियईं। ऐं जॾहिं पीउ आयो त उन पहिरें पुट खां पुछो त उनजो त कंधु हेठि हो। ॿियो पुटु हुनखे ॾेखारे थो त मूं कीअं सॼो महिलात कखनि सां भरियो आहे, पर 3 पुट चयो त मूं सॼो महिलात जोत सां भरियो आहे। त ईअं असीं सम्झंदा आहियूं त असांजो प्यारो दादा असां सभिनि जे जीवन जी जोत आहे, असां सभिनि जे लाइ हू हिकु ज़िंदह जोत आहिनि। हुननि जी जोत असां मां हिकु जे जीवन खे रोशन करे रही आहे। शल तव्हीं ऐं तव्हांजे सदके मां बि उन जोत जे लाइट ते असीं हलण जी कोशिशि कयूं। अहिड़ो कुझु न कयूं जो हुननि खे रंज रसे, अहिड़ो कुझु न कयूं जो हुननि जे अॻियां असीं पंहिंजो मुंहुं न खणी सघूं। दादा श्याम, थैंक यू।